दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे बहितरीन लेखक मोहतरम ज़ाहिद राजपर जी लिखियल हिकु शॉर्ट स्टोरी अणॼातल छोकिरी ॿुधाईंदुसि। ज़ाहिद राजपर बेसिकली नौशरो फ़िरोज़ जो आहे ऐं पाण गुज़िरियल 15-20 सालनि खां सहाफ़त जे शोबे सां लाॻापियल आहे। पाण हिन वक़्तु बि हिकु बहितरीन सहाफ़ी तौर ते कमु करे रहियो आहे ऐं संदसि कई किताब लिखियल आहिनि, जिन में ख़ासि करे नाविल ऐं प्रोफाइल वग़ैरह आहिनि ऐं संदसि कहाणियूं पिणु काफ़ी किताबनि में छपियल आहिनि। संदसि बहितरीन कहाणियुनि मंझां ही कहाणी पिणु हिकु बहितरीन कहाणी आहे। उमेद आहे कि तव्हांखे ही कहाणी पसंदि ईंदी। पोइ अचो त पाण ज़ाहिद जी शॉर्ट स्टोरी अणॼातल छोकिरी था ॿुधूं। हू सिविल अस्पताल जे ॿार ज़ाया करण वारे यूनिट आॾो बीठी हुई। खेसि ॻाढ़ो वॻो पहिरियल हो, बिना मेकअप जे बि ॾाढी ख़ूबसूरत लॻी रही हुई। संदसि वॾियूं अखियूं जंहिंमें दर्द जो समुंड छोलियूं हणी रहियो हो। शायदि संदसि उमिरि 17 साल हूंदी। हूअ जवानी में बि ईअं अकेली बीठी हुई ऐं रस्ते तां गुज़रंदड़ हर माण्हू जी नज़र न चाहींदे बि हिन ॾांहुं खॼी ते वेई। कलाक खनि ताईं तो बेताबी सां बीठी रही ऐं पोइ संदसि दिलि में उथंदड़ तूफ़ान एतिरो त मची वियो जो हिन खां उछगारूं निकिरी वियूं। हू आसपास बीठल ऐं रस्ते तां गुज़रंदड़ माण्हुनि जी परवाह करण बिना ई उछगारूं ॾेई रोईंदी रही। कंहिं माण्हू खेसि हैरत मां ॾिसंदा रहिया, किन माण्हुनि त वरी तमाशो सम्झी मज़ो वठणु पिए चाहियो, पर हू सभिनी खां बेपरवाह थी रोईंदी रही। कंहिंखां बि इहा ज़रूरत न थी जो हू खांसि रोअण जो सबबु पुछी सघनि। वक़्तु तमामु घणो गुज़री चुको हो। नेठि ॿार ज़ाया करण वारे यूनिट जो स्टाफ ॿाहिरि निकितो ऐं घरनि ॾांहुं रवानो थी वियो। हू बीठी रही जॾहिं पटे वाले ऑफिस जे ॿाहिरें गेट खे तालो हयो, तॾहिं हिन रोअणु बंदि कयो ऐं रिक्शा वारे खे इशारो कयो। रिक्शा हिन जे आॾो अची बीठी ऐं हू रिक्शा में चढ़ी वेठी। रिक्शा हलाईंदड़ नौजवान हिन खां पुछियो, जी काॾे हलणो आहे? हिन रुखो जवाबु ॾींदे खेसि चयो त जेॾांहुं तुंहिंजी दिलि चवे। रिक्शा वारो नौजवान हैरान ऐं परेशान थी वियो ऐं खांसि वरी पुछियो, पर खेसि वरी बि साॻियो ई जवाबु मिलियो। नेठि हिन रिक्शा खे हलाई ऐं रिक्शा शहर जे मेन स्टाफ ॾांहुं दौड़णु लॻी। उन अणॼातल छोकिरी रिक्शा वारे नौजवान खे मिंथो करणु शुरू कयो त मूं ते रहम कर, मूंखे भॼाए हल, मां तोसां शादी बि कंदसि, बसि केॾांहुं बि वठी हल। रिक्शा हलाईंदड़ नौजवान शरीफ़ इंसान हो। उन छोकिरीअ खे ठुप जवाबु ॾिनो, जंहिं ते छोकिरी मथसि बाहि थी वई। रिक्शा वारे छोकिरी खे अची बस स्टॉप ते लाथो। छोकिरी सखर तरफ़ वेंदड़ वेन में वेठी ऐं अणॼातल मंज़िल ॾांहुं रवानी थी वई। केर बि न ॼाणे सघियो त छोकिरी केरु हुई ऐं हू एॾी परेशान, बेक़रार ऐं ज़िंदगी मां ख़फ़ा छो हुई। बसि दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तों, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी तव्हां पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल जे बटण खे पिणु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। दोस्तों, तव्हांखे जेकॾहिं हीअ कहाणी पसंदि आहे त हिन खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदा। पाण इंशाल्लाह जल्द वरी मिलंदासीं ईंदड़ नई कहाणी में। तेसिताईं अल्लाह भाई।